अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। पहिरियां पाण खतो किताबत जे ज़रिए हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हुआसीं। खत जेको आहे उहो माण्हू पहिरियां पहुचंदो ऐं पाकिस्तान पोस्ट ऑफिस जो खत को पहुचंदो। पोइ हिकिड़े हमरा जेको आहे उहो खत लिखियो नौशहरे मां कराची, उनखे पैगाम पहुचाइणो। सो वो खत जेको आहे उहो हमरा जेको आहे उहो इंतज़ार करे करे पाण जॾहिं नौशहरे खां कराची पाण पहुतो त पोइ वरी पोयां खत पहुतो। त हिकिड़ो इहो तरीक़ो असां वटि हूंदो खतो किताबत जो, उहा खत किताबत। पर हाणे इहा बि ॼाण आहे, खत लिखण बि ॼाण आहे, यानी ॼाण प्रोड्यूस करणा, ॼाण पैदा करणा, ॼाण पहुचाइणा आहे। उहा सेकंडन में पहिरियां त खत माण्हू पहुचाईंदो, जेको आहे सो घोड़े ते पहुचाईंदो, बाद में साइकिल ते पहुचाईंदो, पोइ वरी पोस्ट ऑफिस जी जदीद सहूलियत हुयो। हाणे हिकिड़े मिंट हिकिड़े सेकंड में उहो तव्हांजो पैगाम पहुचे थो। जेको मोबाइल फोन आई पहिरियां, उन खां पोइ ॿिया मुख़्तलिफ़ तरीक़ा जेके आहिनि उहे मालूमात जा थी विया। कंप्यूटर्स जो जेको टेक्नोलॉजिकल इंटरनेट के साथ जो टेक्नो सोशल नेटवर्क, यानी मुख़्तलिफ़ कंप्यूटर्स के हुन जो समाजी ताल्लुक जोड़ियो। यानी तव्हां हिते कंप्यूटर हलायो था, अमेरिका में हिकिड़ो माण्हू कंप्यूटर हलाए थो, मिडल ईस्ट में हिकिड़ो माण्हू कंप्यूटर हलाए थो, ऐं उन्हनि जो नेटवर्क जेको आहे पाण में टेक्निकली ॻंढियो वियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन खां पोइ हिकिड़ा समाजी ताल्लुक उन्हनि जो जुड़ियो। त इंटरनेट जॾहिं आई उन खां पोइ अञा वधीक मामला जुड़िया, तेज़ थिया। इंटरनेट खां पोइ वरी पहिरियां इंटरनेट महदूद हुई, यानी असां जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं तॾहिं असां वटि इंटरनेट कोन हूंदी हुई। असां जॾहिं कॉलेज में आयासीं त इंटरनेट असां वटि आई। इंटरनेट खां पोइ वरी एप्लीकेशन्स आयूं, मिसाल सोशल मीडिया जो अचण। हाणे सोशल मीडिया वरी अञा हिकिड़ो नओं इनकलाब आहे, उहो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। छाकाणि पहिरियां जेका मालूमात हुई उहा मालूमात सेंट्रलाइज हुई, मर्कज़ियत हूंदी मालूमात जी। मिसाल जे तौर ते टीवी ते तव्हां ख़बर ॿुधो था, हाणे ख़बरूं जेके टीवी ते तव्हां ॿुधो था या रेडियो ते तव्हां जेका ख़बरूं ॿुधो था उहे सिर्फ़ु तव्हां ॿुधो था, उन ते तव्हांजो को इख्तियार कोन्हे त उन में का हेरफार करे सघो या तव्हां पाण ख़बर पैदा करे सघो, इहो तव्हांखे इख्तियार कोन्हे। टीवी ते जेको ॿुधो था, रेडियो ते जेको ॿुधो था, या जेको तव्हां कंप्यूटर जेकॾहिं सिर्फ़ु तव्हां वटि हुजे त तव्हां सिर्फ़ु हुन में नॉलेज स्टोर करे सघो था, पर तव्हां उन खां वधीक कुझु कोन था करे सघो। सोशल मीडिया छा आहे? सोशल मीडिया इहो कयो त जेका मालूमात ऐं ख़बर ऐं ॼाण हुई उनखे जेका पहिरियां इदारनि वटि महदूद हुई, पर रेडियो पाकिस्तान वटि महदूद हुई, टेलीविज़न वटि महदूद हुई, उनखे डिसेंट्रलाइज़ करे छॾियो। हाणे तव्हां मोरे में वेही करे ख़बर पैदा कयो, पाण ख़बर पैदा कयो, मोरे में ई कमु थियो। हाणे तव्हां ख़बर सिर्फ़ु वठंदड़ कोन्हे, पर तव्हां ख़बर पैदा कंदड़, ख़बर फैलाईंदड़। यानी इहा आहे सोशल मीडिया जेका दुनिया जी ॿी जेका मीडिया आहे उन मीडिया खां मुनफरिद न माना विया आहे। त सोशल मीडिया हर कंहिंखे बाइख्तियार करे छॾियो त हू मालूमात खे पैदा करे, मालूमात खे फैलाए ऐं मालूमात खे हासिल करे। यानी एक्सेस जेको मालूमात जो हुयो उहो डिसेंट्रलाइज, डेमोक्रेटिक ऐं आम माण्हू ताईं पहुची वियो। इहो वरी इनकलाब जदीद दौर में आयो, यानी 2000 खां पोइ असांखे सोशल मीडिया दुनिया में आम थींदे नज़र अचे थी। बल्कि अञा बि ईअं चइजे त 2008 खां पोइ 2010 खां पोइ असां वटि फेसबुक ऐं हॉटमेल, जीमेल, उन खां पोइ व्हाट्सएप ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि अची वयूं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सोचींदा हूंदो त इहो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे सबब या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खे छाजे करे तरक़ी ॾियणी आहे। पहिरियां उन ते पाण ॻाल्हायूं था, पोइ बाद में असां उन जे असरात ते ॻाल्हायूं। हिकिड़ी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी तरक्की ॾियण जो हिकिड़ो सबब त इहो आहे त मईशत में तरक्की आई। मिसाल जेका ॼाण आहे, तव्हांजी मालूमात आहे, तव्हांजी बिज़नेस आहे, तव्हांजी कम्युनिकेशन जीअं तेज़ थी त तव्हांजो जेको पैसे जी
सर्कुलेशन आहे, जेका गुड्स जी सर्कुलेशन, जेका गुड्स जी सर्कुलेशन आहे, जेका पैसे जी सर्कुलेशन आहे, जेका कमोडिटीज़ जी सर्कुलेशन आहे, उहा तेज़ थी। उहा तेज़ थींदे इहा हिकिड़ी मईशत में तरक्की आई। मिसाल असां वटि मिसाल ॾींदा आहिनि त इंफॉर्मेशन जी हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां थो त इंफॉर्मेशन जे टेक्नोलॉजी सां जे तब्दील थियण सां या तरक़ी याफ़्ता थियण सां रियासतुनि खे या हुक्मराननि खे कीअं फ़ाइदो पहुचे थो। मिसाल असां वटि जंग ॿुधाई जेका असां पढ़ंदा आहियूं उहा अरबन ऐं सिंधियुनि जी जंग, मोहम्मद बिन कासिम ऐं राजा दायर जी जंग। हाणे हू हुतां खां निकिता हुआ, पर्शिया खां, ईरान खां निकिता हुआ, हिते अची सिंध में हमलो कयूं। हमले में अरबन जी फतह जो हिकिड़ो वॾो सबबु इहो ॿुधाईंदा आहिनि, असां पढ़ियो आहे तारीख़ में, उहा हुई उन्हनि जी इंफॉर्मेशन जी तेज़ी सां कम्युनिकेशन। उहा छा त हिननि छा कयो जो उठ जेके हुआ, मिसाल हिते सिंध में जेको उठ बीठो आहे, ऊठनि जी हिकिड़ी कतार हिननि ठाही जेका वञी मकरान ताईं उठ बीहारिया आहिनि। पोइ अरब फौजी छा कंदा, हितां जेको मोहम्मद बिन कासिम ख़त लिखंदो उहो उठनि ते माण्हू वेठा हूंदा हुआ, हिकिड़े माण्हूअ खे ॾींदा हुआ, उहो तेज़ी सां उहो ख़त जेको आहे ॿिए उठ ताईं मुंहिंजे मकरान ताईं उहो ख़त 2 ॾींहंनि में पहुचंदो, वरी 2 ॾींहंनि में वरी उहो इराक ताईं ईरान ताईं पहुचंदो। त हजाज बिन यूसुफ ऐं मोहम्मद बिन कासिम जी जेका ख़तो किताबत आहे उहा 2 ॾींहंनि जे गैप सां आहे, उन दौर में जंहिं दौर में का बि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी न हुई। जॾहिं त सिंध जी फ़ौज जेका हुई उहो अरोड़ खां नवाबशाह ताईं, ब्रह्मणाबाद ताईं 4 ॾींहं हुन लॻाया हाथियुनि ते पहुचण में। तेसि ताईं हू जेको आहे सॼो सभु मामिलो करे, यानी मालूमात जी तेज़ी जेका आहे उहा जंहिं वटि हूंदी उहो वधीक असराइतो थींदो, न सिर्फ़ु रियासती जंग में, दिफ़ा में, बल्कि मईशत में बि। त इंफॉर्मेशन खे वधाइण जो हिकिड़ो सबबु हिननि जो जेको हो उहो इहो हो त टेक्नोलॉजी जेका इंफॉर्मेशन जी वधंदी त मईशत, गुड्स ऐं जिन्सुनि जी जेका सर्कुलेशन आहे उहा तेज़ी सां थींदी। तेज़ी सां जीअं थींदी त मईशत में तरक्की ईंदी। हिकिड़ो त हुनजो सबबु इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो इहो आहे। मिसाल मुल्ला उमर भले क्वेटा में वेठो हुजे, फ्लोरिडा मां जेको आहे सो अटैक थो थिए, या कज़ाफ़ी जेको आहे उहो भले लिबिया में वेठो हुजे, अटैक जेको आहे फ्लोरिडा खां थिए थो ऐं कज़ाफ़ी हिते थो मरी वञे। हाणे इहा आहे पूरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी उहा सर्विलियंस सिस्टम जंहिंसां दुनिया खे पूरो ऑपरेट कयो थो वञे। इन खे वधाइण जो हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो सबबु इहो आहे त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खे वधाइण जो जेको ॿियो सबबु आहे उहो इहो आहे त तव्हांजी जेका डेटा आहे, तव्हांजी जेका मालूमात आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सोशल मीडिया जे अचण खां पोइ, यानी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी सफ़ा उसरियल शकिल सोशल मीडिया, उन जे अचण सां तव्हां मालूमात जेका आहे उहा डिसेंट्रलाइज थी आहे। उहा मर्कज़ मां निकिरी करे हाणे तव्हां वटि अचे पहुती आहे। यानी मां जीअं तव्हांखे ॿुधायो त तव्हां पहिरियां ख़बरूं जॾहिं ॿुधंदा आहियो त ख़बरुनि ते तव्हांजो को बि इख़्तियार कोन्हे, त हू छा थो ॿुधाए तव्हांखे, तव्हां प्रोड्यूस कोन था कयो ख़बर। पर हाणे तव्हां वटि फेसबुक, हाणे ई जेको पाण लेक्चर पिया कयूं था पिया, इहो लाइव पियो थो हले। हाणे असां इहा पंहिंजी मालूमात जेको मोरे में थी रहियो आहे शहर में, उहो सॼी दुनिया खे ॿुधायूं पिया त बाबा हीउ थी रहियो आहे। यानी असां ख़ुदि मालूमात खे हाणे जा प्रोड्यूसर बि आहियूं। पहिरियां रुॻो असां मालूमात जा रिसेप्टर्स हुआसीं। मालूमात जी जेका मर्कज़ियत हुई उहा या त रियासत वटि हुई या इदारनि वटि हुई। त मालूमात जी जॾहिं हेठी सतह ते गैर मर्कज़ियत थी आहे त उनजो हिकिड़ो ॿियो फ़ाइदो जेको हुननि खे थियो आहे, असांखे कहिड़ा फ़ाइदा थिया आहिनि उन्हनि ते पोइ था अचूं असां। हुननि खे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे, हुननि खे इहो फ़ाइदो थियो आहे त तव्हांजी जेका मालूमात आहे उहा हुननि जे वॾे कम जी आहे। उहा कीअं कम जी आहे? उहा कम जी ईअं आहे, तव्हांजी मालूमात त तव्हां छा था सोचो, तव्हांजी ख़्वाहिश छा आहे, तव्हांखे कहिड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि, तव्हां छा पसंदि कंदा आहियो, तव्हां कहिड़ी गाॾी पसंदि कंदा आहियो, कहिड़ी वाच पसंदि कंदा आहियो, कहिड़ा कपिड़ा पसंदि कंदा आहियो, कहिड़ी कंपनी जा कपिड़ा पसंदि कंदा आहियो। इहो सॼी इंफॉर्मेशन ऐं मालूमात तव्हां रोज़ाने जी बुनियाद ते पंहिंजी प्रोफाइल पिक्चर
पंहिंजे कमेंट पंहिंजी लाइक मां ॿुधाईंदा आहियो उन्हनि खे ऐं उहा मालूमात जेका आहे उहा गॾु थींदी वेंदी आहे फेसबुक वटि व्हाट्सएप वटि यूट्यूब वटि सभिनी वटि त बाबा हे माण्हू आहिनि हू पोइ छा कंदा आहिनि कैटेगरियुनि में विराईंदा आहिनि अदा ही सिंध जा 2000 कामरेड आहिनि जेके कार्ल मार्क्स खे पसंदि था कनि अदा ही जेके आहिनि सिंध जा लख कॉम्परस्त आहिनि जेके हिन खे पसंदि था कनि ही 50,000 बर्गर आहिनि जेके फलाणी फलाणी गाॾीअ पसंदि था कनि इहा कैटेगरी ठही वई हाणे उहा मालूमात अची वई डिजिटल कंपनियुनि वटि हाणे उहे छा कंदा आहिनि तव्हांजी मालूमात सेल कंदा कंहिं वटि उन्हनि कंपनियुनि वटि जेके पंहिंजी प्रोडक्ट खे जी एडवर्टाइज़मेंट करणु चाहिनि थियूं हाणे मसरूर शाह हिकिड़ी वाचनि जी कंपनी ठाही वाचूं विकिणण थो चाहे हाणे फेसबुक ते पेज ठाही फेसबुक चवंदो बाबा मूंखे 1000 रुपया ॾे त तुंहिंजी वाच जी जेका प्रोडक्ट आहे उहा मां 50,000 माण्हुनि ताईं पहुचाए सघंदो आहियां जेको पाण वटि ऑप्शन ईंदो आहे अगरि कंहिं तव्हां पेज हलायो हुजे फेसबुक जो त बूस्ट द पेज ऑप्शन हूंदो आहे जंहिंमें इहो हूंदो आहे त हेतिरा डॉलर ॾियो त तव्हांजे ॻाल्हि खे असां उते पहुचायूं हाणे छा आहे फेसबुक तव्हांजी ॻाल्हि खे ओसि ताईं कीअं पहुचाईंदो फेसबुक वटि छा आहे तव्हांजी मालूमात आहे फेसबुक खे ख़बर आहे त कहिड़ा माण्हू आहिनि जेके वाचुनि खे लाइक कंदा आहिनि उन्हनि ताईं वाच जी एडवर्टाइज़ पहुचाईंदो हाणे पहिरियां टीवी ते जॾहिं इश्तिहारी हलंदी हुई त हिकिड़ी एडवर्टाइज़ हिकिड़े वक़्तु हलंदी हुई बाबा पेप्सी जी एडवर्टाइज़ हले थी पेप्सी जी एडवर्टाइज़ जो 5 मिंट जो टाइम पेप्सी वरितो आहे BTV खां या कंहिं चैनल खां उहा हलंदी या अख़बार आहे त हुन में 2 इश्तिहार वधि में वधि हली सघनि था फेसबुक ते या अहिड़ियूं जेके बि यूट्यूब जीमेल इहे आहिनि इन ते हिकु वक़्तु मिलियंस ऑफ प्रोडक्ट्स जा इश्तिहारी साॻे वक़्तु हले थी छो जो तव्हां जंहिं महिल फेसबुक हलायो था पिया त तव्हां वटि मे बी वाचुनि जी जेका आहे या गाॾियुनि जी एडवर्टाइज़मेंट ईंदी हुजे पर मोहसिन जंहिं महिल हलाए थो फेसबुक त मोहसिन वटि ॿी ॻाल्हि ईंदी हूंदी मां जॾहिं हलायां थो त मूं वटि 3 ॻाल्हि ईंदी हूंदी यानी इश्तिहारी जेका आहे उनखे हज़ारे दफ़ा मल्टीप्लाए करे छॾियो सोशल मीडिया इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी यानी जेको सरमायादार टीवी ऐं रेडियो जे ज़रिए नंढे पैमाने ते घणे टाइम में थोड़ी एडवर्टाइज़मेंट करे सघंदो हाणे लखनि जी तादाद में मिलियंस ऑफ टाइम्स में हू हिकिड़े सेकंड में हज़ारे प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे माण्हुनि ताईं वञनि थियूं माण्हुनि खे कैच कनि थियूं माण्हुनि खे जेको एडवर्टाइज़मेंट कनि थियूं त इश्तिहारीअ जी सनत में रिवोल्यूशन अची वई इनकलाब अची वियो इन सॼी शइ सां हिकिड़ो त डेटा इन जी मालूमात ऐं पोइ छा थींदो आहे फेसबुक हींअर इकोनॉमिक टाइम्स हिकिड़ी रिपोर्ट हई त दुनिया में पहिरियां असां ॿुधंदा हुआसीं न दादा तेल ते जंग आहे तेल जंहिं वटि हूंदो जंहिं मुल्क वटि उहो जेको मुल्क आहे उहो मालामाल आहे या जंगूं आहे विच ओभर में इन करे थियूं लॻनि अरबन में जंगूं इन करे थियूं लॻनि जो संदन तेल अथनि अमेरिका बि तेल जे पोयां चीन बि तेल जे पोयां रूस बि तेल जे पोयां त इकोनॉमिक टाइम्स हींअर पंहिंजो रिपोर्ट हई त 21वीं सदी जो तेल जेको आहे न उहो 21वीं सदी जो तेल डेटा आहे मालूमात आहे जंहिं कंपनीअ वटि मालूमात आहे उहा सभ खां अमीर तरीन कंपनी आहे मिसाल बिल गेट्स दुनिया जो अमीर तरीन माण्हू अदा मार्क ज़ुकरबर्ग इहो जेको फेसबुक जो आहे इहो दुनिया जो अमीर तरीन माण्हू इन वटि पैसा आया किथां आहिनि न इन वटि मज़दूर था कमु कनि न इन वटि का वॾी इंडस्ट्री आहे न इन वटि तेल आहे इन पैसा किथां कमाया आहिनि इन पैसा हितां कमाया आहिनि त हुन वटि तव्हांजी मालूमात आहे जेका हू विकिणे थो कंपनियुनि खे विकिणे थो उनजी एडवर्टाइज़मेंट थिए थी ऐं इश्तिहारी जी पूरी सनत जेका आहे उहा फेसबुक सां हले थी त असांजी सॼी मालूमात जेका आहे उहा अचे थी मुंहिंजी भेण हिकु दफ़ो मूंखां सवाल कयो त मूं वटि जेको आहे फेसबुक ते कपिड़नि जा फोटो जेके आहिनि एडवर्टाइज़मेंट हर अचे थी इहो छो थी अचे गुलेमंद इन्हनि जी छो थी अचे मां हुनखे चयुसि त तोखां वधीक फेसबुक खे ऐं गूगल खे ख़बर आहे त तूं कहिड़ा कहिड़ा ब्रांड्स पाईंदी आहीं छो जो तूं सॼो ॾींहुं गूगल ते गुलेमंद ऐं कपिड़नि जो ॾिसी थी त हू खमजी विया आहिनि त हिनखे फेसबुक खे सॼी ख़बर आहे त हीअ हिनखे कहिड़ा कपिड़ा पसंदि आहिनि फेसबुक ते उहा ईंदी आहे तव्हां अगरि नोट कयो हूंदो त तव्हां जेका गूगल ते बार बार सर्च कंदा आहियो उहा शइ पोइ तव्हांखे फेसबुक ते बि ईंदी आहे यूट्यूब ते बि ईंदी आहे हू टारगेट माना हू तव्हांखे कैटेगराइज़ करे छॾींदा आहिनि त हीअ माण्हू जेको आहे हीअ शइ पसंदि कंदड़ आहे इनखे इहा शइ मोकिलियो
ईअं आहे मालूमात जी पूरी सनत सोशल मीडिया जंहिं तहत इश्तिहारीअ जी जेका सनत आहे उन में हिकिड़ो इनकलाब आयो आहे। हाणे इहो त हिकिड़ो मां मिसाल ॾिनो सोशल मीडिया जो। ईअं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजियूं ॿियूं अलाए केतिरियूं शयूं आहिनि जंहिंमें इनकलाब सरमायादारी जेका आहे उन में हिकिड़ी इनकलाब आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त मईशत में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं आहिनि। हींअर जेका मईशत आहे ख़ासि तौर पर कोरोना वायरस खां पोइ उहा पूरी जेका आहे डिजिटलाइज़ थिए पई, ई कॉमर्स जेके असां चऊं था। हाणे ई कॉमर्स तव्हां ॾिसो त असांजे शहरनि में बि करीम ऐं ओबर जॾहिं आयूं त ग़रीब असां वारा रिक्शा वारा इहे बुख मरी विया, छाकाणि जो ओबर ऐं करीम जेका आहे उन वटि जदीद तरीक़े जी ई ट्रांसपोर्ट आहे जंहिंमें तव्हां घर वेठे उन्हनि खे घुरायो था। ऐं जेका पार्टी आहे करीम उहा सिर्फ़ु सर्विस प्रोवाइडर ऐं कस्टमर जे विच में कॉन्टेक्ट थी पैदा करे, उतां पैसा थी कमाए। यानी ड्राइवर त अॻे ई मौजूदु आहिनि न, ड्राइवरनि जो हिकिड़ो नेटवर्क ठाहे छॾियो करीम, उन जो राब्तो कराए छॾी कस्टमर सां। हाणे कस्टमर ऐं पंहिंजो ड्राइवर उहे सिर्फ़ु करीम जी ऐप इस्तेमालु कनि था। उन ऐप इस्तेमालु करण जे करे करीम पैसा हासिल थी करे। यानी करीम वारे ॿियो कुझु कोन कयो, न मोटरसाइकिल वरितई, न गाॾी वरितई, न ड्राइवर हायर कई, न ॿियो कुझु कई। हुन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी एप्लीकेशन ठाही ऐं उन एप्लीकेशन मां हुनजो सॼो जेको बिज़नेस आहे करीम जो ओबर जो हले थो। ऐं इलाही माण्हू जेके नौजवान आहिनि उहे करीम में रोज़गार कनि था। ईअं ई वरी तव्हां ॾिसो त पूरी जेका डिजिटलाइज़ेशन जे नतीजे में फूड आहे, फूड पांडा मिसाल असां वटि आहे, इहो सॼो ई कॉमर्स आहे। इहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे सबबु मामिलो थियो आहे। ईअं ई हींअर वॾो जेको पाकिस्तान में हिकिड़ो कारोबार नओं शुरू थियो आहे जंहिंमें नौजवान तमामु घणो इन थिया आहिनि, उहा आहे करंसी जो कारोबार, क्रिप्टो करंसी। तव्हां मां शायदि कंहिं कयो हुजे इहो कारोबार। इलाही छोकिरनि ऐं नौजवाननि जे हींअर ज़हन में आहे त अमीर थियणो आहे त क्रिप्टो करंसी जे कारोबार में अचो। हाणे क्रिप्टो करंसी जो कारोबार इहो आहे त हिकिड़ी करंसी उहा आहे जेको पंहिंजो पैसो आहे, उहो पैसो जेको आहे उहो असां वटि नोट जी अथॉरिटी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्टेट बैंक वटि आहे। तव्हां पंहिंजो नोट कोन था छापे सघो, नोट जेकॾहिं छापींदव करंसी खणंदो जेल में वेंदो। इहो कारो आहे। क्रिप्टो करंसी छा आहे? क्रिप्टो करंसी उहा करंसी आहे जेका सिर्फ़ु डिजिटल करंसी आहे, जेका सिर्फ़ु वर्चुअल स्पेस में हले थी, उनजो को फिज़िकल फॉर्म कोन्हे। ऐं कुझु कंपनियूं जेके आहिनि उहे क्रिप्टो करंसी में, मिसाल बिटकॉइन आहे, जीअं बिटकॉइन क्रिप्टो करंसी आहे, उन करंसी में कारोबार कंदियूं आहिनि। हाणे उहा करंसी जेका आहे उहा कंहिं बि रियासती इदारे जी मर्ज़ी सां पब्लिश थियल करंसी कोन्हे। जीअं पैसो आहे असांजो, उहा क्रिप्टो करंसी सिर्फ़ु कंपनी ऐं कस्टमर जे विच में रियासत खां आज़ादु करंसी आहे जंहिं ते कारोबार हले थो। अॼुकल्ह इहा पाकिस्तान में उन ते बैन आहे क्रिप्टो करंसी ते। 2018 में पाकिस्तान क्रिप्टो करंसी ते बैन आयो। हाणे थिए छा थो त जॾहिं करंसी तव्हां वठंदा आहियो, तव्हां हिकिड़ो वॉलेट ठाहींदा आहियो पंहिंजो, मिसाल तव्हां एप्लीकेशन डाउन कई, पंहिंजो बटू ठाहियो, हिकिड़ो वॉलेट ठाहियो, $100 ॾेई करे तव्हां 50 क्रिप्टो करंसी जूं कॉइन्स वरितियूं। हाणे उन्हनि कॉइन्स जे ज़रिए तव्हां कंहिं बि कंपनी खां का प्रोडक्ट वठी सघो था। पर मसइलो इहो छा थो थिए, मसइलो कमाई कीअं आहे हिन में? कमाई हिन में ईअं आहे त जीअं त का रियासती इदारो हिनखे पब्लिश कोन थो करे करंसी खे, नतीजे में हिन जा रेट जेके आहिनि उहे फ्लक्चुएट थींदा आहिनि। अॼु बिटकॉइन जी अगरि रेट जेको आहे उहो $50 आहे त सुभाणे $1000 बि थी सघे थो हिकिड़े ॾींहं में। त नौजवान छा था कनि त $50 जी इन्वेस्टमेंट करे क्रिप्टो करंसी वठनि था। मिसाल 50 बिटकॉइन्स मां वरितियूं, सुभाणे लक मुंहिंजो लॻो ऐं बिटकॉइन जी जेका आहे वैल्यू चेंज थी मथे हली वई त मूंखे उन $50 जी बिटकॉइन जेका मिलियूं मूंखे, उहे मूंखे लखनि में मुंहिंजो कमाए सघनि थियूं। मिसाल हिकिड़ी बिटकॉइन अॼु जेकॾहिं $50 जी आहे, सुभाणे जेकॾहिं $50,000 जी थी वञे मिसाल, त मां केतिरो पैसो कमायो। हाणे इहा करंसी बि असां वटि पाकिस्तान में आई आहे जंहिंखे असां चऊं था पिया क्रिप्टो करंसी जी मार्केट आहे जेको ठहे थो पियो। जीअं विच में रियल एस्टेट जो मार्केट आयो, माण्हुनि अचे प्लाट वरिता, अचे प्लाटनि जी बिज़नेस कई, अचे माण्हुनि सॼे नंढनि नंढनि शहरनि में प्लाटिंग जी बिज़नेस कई। ईअं हींअर इन क्रिप्टो करंसी जो बि नओं दौर अचे पियो नौजवान जो। ख़ासि तौर पर कोरोना वायरस खां पोइ इहे शयूं जेके डिजिटल इकोनॉमी जूं आहिनि उहे ठहनि थियूं।
उन खां पोइ तव्हां ॾिसो त पाकिस्तान दुनिया में 6हों नंबर आहे फ्रीलांसिंग जी जेका आहे सो इकोनॉमी। फ्रीलांसिंग छा आहे? मिसाल तव्हां लिखंदड़ आहियो, तव्हांखे राइटिंग अचे थी, अंग्रेजी जी सुठी राइटिंग अचे थी। हाणे हिकिड़ियूं कंपनियूं आहिनि दुनिया में, ॿाहिरि माण्हू जेके आहिनि उहे इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेके वांदा आहिनि, जेके चवनि था यार मां आर्टिकल छो लिखां, मुंहिंजो ही कमु केरु ॿियो करे। हाणे हुन कंपनी खे चई छॾियो आहे त दुनिया में जेके फ्रीलांसर लेखक आहिनि उन्हनि खे हायर करे मूंखे ही कमु कराइणो आहे। तव्हां अप्लाई कयो हुते, तव्हां घर वेही आर्टिकल डिज़ाइन करे ॾियो था, डिज़ाइनिंग कयो था, आर्टिकल लिखो था, मुख़्तलिफ़ कम कयो था, उहे तव्हांखे घर वेठे पैसा मिलनि था। त ईअं इकोनॉमी जेका पहिरियां असांजी सनतुनि अंदरि, इदारनि अंदरि हूंदी हुई, हाणे इहा हिकिड़ी जेके चइजे त अहिड़ी मईशत अची वई आहे जेका जंहिंमें का सिक्योरिटी कोन्हे। तव्हां घर वेठे कमु कयो था, केॾी महिल तव्हां क्रिप्टो करेंसी मां अमीर थी सघो था, केॾी महिल वापसि जेको आहे ग़रीब थी सघो था, केॾी महिल तव्हांखे कमु मिलियो। यानी वर्कर जेको पहिरियां हूंदो हुयो, जेको मिसाल या असां सरकारी मुलाज़िम, बाबा मां हिकिड़ी सरकारी मुलाज़िम आहियां, 60 साल ताईं इदारे में कमु कंदुसि ऐं उन इदारे में मूंखे पोइ बाद में पेंशन मिलंदी, यानी लाइफ टाइम सिक्योरिटी आहे हिकिड़ी सरकारी मुलाज़िम खे। पर अॼु जो जेको वर्कर आहे उहो ठीके ते ॼण कमु कंदड़ वर्कर आहे। जीअं आम असां वटि ठेकेदारी सिस्टम अची वियो आहे त अॼु हिते कमु करिणो, सुभाणे हुते कमु करिणो, परीहं हुते करिणो आहे, जिते रोज़ी मिली, का सिक्योरिटी कोन्हे। इन सॼे अमल में मईशत जो इहो जेको अमल आहे जंहिंमें गैर रस्मी जेको वर्कर पैदा थियो आहे, उन में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी जेका मईशत आहे उन जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे, जंहिं मईशत खे इन अंदाज़ में ऑर्गेनाइज़ कियो आहे, इन अंदाज़ में मुनज़िम कयो आहे, जो माण्हू जेको आहे उहो जेका इदारनि अंदरि कमु कंदड़ हुयो, जेको माण्हू पहिरियां हिकिड़ी टाइम एंड स्पेस में हुयो, उहो उन जो पाबंद हाणे माण्हू कोन्हे। माण्हू जेको आहे उहो घर वेठे बि कमाए सघे थो, पर का बि उनजी सिक्योरिटी कोन्हे। माण्हू इनसिक्योर आहे, माण्हू वॾे पैमाने ते जीअं त इदारा प्राइवेटाइज़ थिया आहिनि, माण्हू बेरोज़गारी पैदा थी आहे, त हिकिड़ियूं माण्हू ठीके ते शॉर्ट टर्म बेसिस जॉब्स जेके आहिनि उहे करण ते मजबूर आहे, ऐं उहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रोवाइड करे थी। करीम में कमु था कनि माण्हू, 2 महीना करीम में कमु कयो, ओबर में कमु कयो, क्रिप्टो करेंसी बिज़नेस कई, कॾहिं फ्रीलांसिंग जो कमु कयो। यानी जेको ऑर्गेनाइज़्ड मज़दूर तबिको ऐं मुलाज़िमनि जो तबिको हूंदो हो पहिरियां, जेको सिक्योरिटी हूंदी, उहो सरमाएदार ख़तमु करे गैर रस्मी ऐं थोरे देर वारो सस्तो मज़दूर पैदा कयो आहे टेक्नोलॉजी जे ज़रिए, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे ज़रिए। हिकिड़ो इहो जेको पासो आहे हुनजो। ऐं घर ऐं ऑफिस, कम जो टाइम ऐं फारिग टाइम, इहे जेके फ़र्क़ हूंदा, इहे फ़र्क़ हाणे कोन रहिया आहिनि। मिसाल तव्हां घर वेठा आहियो, क्लास ऑनलाइन क्लास बि वठो पिया, ऑनलाइन बिज़नेस बि कयो पिया, वेठा बि घर आहियो, वरी सियासी लेक्चर बि ॿुधो पिया। यानी तव्हांजो घर में ई तव्हांजी ऑफिस बि आहे, तव्हांजो यूनिवर्सिटी बि आहे, तव्हांजी जेका आहे सो सियासी मीटिंग बि आहे, हर शइ तव्हांजी घर में ई थिए पई। कोरोना वायरस जे टाइम खां पोइ इहो अञा वधी वियो आहे। त डिजिटलाइज़ेशन जेका आहे उन जा इहे मुख़्तलिफ़ पासा आहिनि जंहिंसां सरमाएदारी खे हिकिड़ो फ़ाइदो पियो आहे। हिकिड़ो मां जीअं ॿुधाई त इंफॉर्मेशन जो फ्लो ऐं जे करे कॉमोडिटीज़ ऐं पैसे जी सर्कुलेशन तेज़ी सां थी। ॿियो त मालूमात ख़ुदि हिकिड़ी वॾे में वॾी कॉमोडिटी आहे अॼु जे दौर जी। मालूमात इश्तिहारी जी सनत में हिकिड़ी वॾी इनकलाब आंदो आहे, जंहिंसां तव्हां जेका मालूमात पंहिंजी प्रोड्यूस कयो था उन सां हू पैसो कमाइनि था। उन ई मालूमात जंहिंजो मां मिसाल सोलो ॾिनो त फेसबुक ऐं यूट्यूब कीअं पैसो कमाइनि था, त मालूमात तव्हांजी खपे उन्हनि खे। ऐं टीं शइ इहा थी त जेका ऑर्गेनाइज़्ड मुनज़िम मईशत ही जंहिंखे उन्हनि ख़तमु कयो आहे, उन में बि हिकिड़ो रोल इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी पैदा कयो आहे त हिकिड़ो सस्तो गैर रस्मी मज़दूर हुननि खे मिले थो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे थ्रू, ऐं उहो अकेले सिर कमु करे थो, कॾहिं हिते करे थो, कॾहिं हुते करे थो, हुन में का बि कलेक्टिव शऊर कोन्हे। इहे उहे पासा आहिनि इंफॉर्मेशन टेक। ऐं चौथी अहम शइ उहा आहे त तव्हांजी मालूमात सियासत ऐं रियासत खे खपे थी। मिसाल 2016 जी अमेरिका जी इलेक्शन में जेको डोनाल्ड ट्रंप खटियो, हाणे जेको हारायो 2016 में खटियो हुई, उन कीअं खटियो? हिकिड़ा त मुख़्तलिफ़ ॿिया बि सबब आहिनि, पर उनजो हिकिड़ो सबब खटण जो अमेरिका जी हिकिड़ी डिजिटल कंपनी कैम्ब्रिज एनालिटिका हुई।
कैम्ब्रिज एनालिटिका हिकिड़ी अमेरिका जी कंपनी आहे जेका पॉलिटिकल एडवर्टाइज़मेंट कंदी आहे, सियासी एडवर्टाइज़मेंट। बाबा तव्हां हुनखे $2 बिलियन ॾिना त बाबा ही फलाणो जेको कैंडिडेट आहे इलेक्शन में बीठो इन लाइ एडवर्टाइज़मेंट कर त इहो खटे। हुननि लिकी सर कमु कयो, ट्रंप त खटे आयो। बाद में जॾहिं हुन ते केस थिया ऐं केस थियण खां पोइ हुननि सॼा पंहिंजा राज़ ॿुधाया त असां अमेरिका में माण्हुनि ते कमु कयो कीअं, डोनाल्ड ट्रंप खे खटायो कीअं। पोइ हुननि ॿुधायो त असां फेसबुक जो जेको सॼो डेटा हो, छो जो अमेरिकी शहरी फेसबुक हलाईंदा हुआ, ईमेल्स हलाईंदा हुआ, जीमेल हलाईंदा हुआ, उनजी सॼी डेटा वरितीसीं, खईंसीं। उन खां पोइ उहा डेटा जो असां एनालाइसिस कयोसीं। एनालाइसिस छा कयोसीं? बाबा मोरो शहर आहे, मिसाल मोरे शहर में 30% माण्हू जेके आहिनि उहे हिलरी क्लिंटन खे वोट ॾींदा, इहा पक्का। अदा 20% माण्हू जेके आहिनि उहे डोनाल्ड ट्रंप खे वोट ॾींदा, इहा हुननि जी जेका प्रोफाइल खोलीसीं त उन्हनि मां उन्हनि जूं पोस्टूं, उन्हनि जूं लाइक, उन्हनि जी सॼी एक्टिविटी मां ख़बर पइजी वई। 10% या 15% अहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा शक में आहिनि, कंफ्यूजन में, त किॾे वेंदासीं। उन्हनि जी पोस्टनि मां ख़बर पई, उन्हनि जी मालूमात मां ख़बर पई। पोइ कैम्ब्रिज एनालिटिका छा कयो, जो चई त बाबा 30% जेके हिलरी क्लिंटन खे ॾींदा उन्हनि खे छॾे ॾियो, पाण भले वञी ॾियनि। 15% जेके ट्रंप खे ॾींदा उहे त उहे ॾींदा। असुल जहिड़ो थींदो 15% उन ते जेके अञा कंहिं पासे कोन्हनि, उनखे जेको फेरायो उहो इलेक्शन खटे वियो। पोइ हुननि छा कयो, जो चईंदो जेके 15% माण्हू जेके गैर यकीनीअ में हुआ, उन्हनि गैर यकीनी वारे माण्हुनि जी इस्तेमालु, उन्हनि जी साइकोलॉजिकल प्रोफाइल छा आहे, उन्हनि खे ख़ासि क़िस्म जा मैसेज, ख़ासि क़िस्म जा वीडियो, ख़ासि क़िस्म जूं शयूं टारगेट करे मोकिलियूं वयूं। उन्हनि जी ज़हन साज़ी कई वई त हू ट्रंप खे वोट ॾियनि। उन्हनि खे बाबा गोरनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे इहो ॾेखारियूं वयूं, गोरनि खे माण्हू कीअं था मारनि इहो ॾेखारियो वियो, गोरा ग़रीब छो थिया आहिनि, मुस्लमाननि जो जेको आहे सो दहशतगर्दी छा थींदी आहे, इहो जो तव्हां हिकिड़ो 18 सालनि जो 20 सालनि जो नौजवान जंहिंखे अञा सियासत जी ख़बर कोन्हे, अञा शक में आहे ट्रंप केरु आहे, हिलरी क्लिंटन केरु आहे, रोज़ानो जो फेसबुक ते इहो ॾिसे वेही त नेठू कायल थी वेंदो त बाबा डोनाल्ड ट्रंप सही आहे। ईअं पोइ कैम्ब्रिज एनालिटिका 2016 में डोनाल्ड ट्रंप खे इलेक्शन खटाई ऐं उन में करोड़े अरबे रुपया जेके आहिनि कैम्ब्रिज एनालिटिका कमाया पैसा। त मालूमात जेका आहे उहा तव्हांजी हुननि खे बि घुरिजे, छाकाणि जो मालूमात, मां चयो न त मालूमात तेल खां वॾो एसेट आहे अॼु जे दौर में। मालूमात ते कमोडिटीज़ इश्तिहारी थिए थी, मालूमात ते इहो सॼो फेसबुक खे कमाइनि था ऐं मालूमात ते रियासतूं बि हलनि थियूं। त हिकिड़ो जेको पासो आहे उहो इहो आहे त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इहे तब्दीलियूं जेके आहिनि दुनिया लेवल ते आंदियूं आहिनि। हाणे पाण जहिड़ा समाज जेके आहिनि, पाण त माना हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत, अहिड़ा समाज आहिनि पंहिंजा जंहिंमें साॻे वक़्तु घणनि समाजनि जा निशान जेके आहिनि पाण खे मिलनि था। यानी क़बाइली दौर में पंहिंजे पाण में आहे, जागीरदारी दौर जा एलिमेंट्स में मिलनि था, सरमाएदारी मिले थी, त वरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी पहुची वई आहे। यानी हर दौर में पाण रहूं था पिया। हाणे उते असां जहिड़नि समाजनि में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कहिड़ा असरात विधा आहिनि असांजे नौजवान नस्ल ते, ऐं उन मां असां छा करे सघूं था, उन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मां कहिड़ो लाभ हासिल करे सघूं था, कीअं इस्तेमालु करे सघूं था, उन ते पाण पहिरियां अचूं था। सभ खां हुनजो पॉज़िटिव पासो जेको आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो, उहो इहो आहे त ॾिसो असां जहिड़ा समाज ऐं असां जहिड़ियूं रियासतूं जेके आहिनि उहे जाबराणियूं, मालूमात ते कंट्रोल ऐं मर्कज़ियत रखंदड़ रियासतूं आहिनि, समाज आहिनि। मिसाल असांजे मुल्क में 4 आमिरियतूं लॻियूं आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं कंहिं न कंहिं शक्ल में आमिरियत आहे। ऐं उन ते छा, उन जो वॾे वॾो हथियार छा आहे, उन वॾे वॾो हथियार आहे मालूमात खे सेंसर करणु। मिसाल असांजे टीवी चैनल ते कॾहिं बि सची ख़बर कोन हलंदी आहे, पाण खे ख़बर आहे, कॾहिं बि हक़ीक़त असांखे कोन ॿुधाईंदा आहिनि त पोयां छा पियो थिए। असांजे निसाब में सदाईं कूड़ पढ़ायो वेंदो, असांजी तारीख़। यानी मालूमात जी मर्कज़ियत जेका आहे असां जहिड़नि समाजनि जो ऐं असां जहिड़ियुनि रियासतुनि जो बुनियादी शेओ आहे, जंहिंसां हू कंट्रोल कनि था असां जहिड़नि ज़हननि ते। मिसाल
अक्सर मां दोस्तन के मिसाल ॾींदो आहियां त सिंध जी तारीख़ जे हवाले सां त ई पाकिस्तान स्टडीज़ में असांखे खैबर पास छो पढ़ाईंदा आहिनि त खैबर पास छो अज़ीम रहियो आहे। तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो सबक़ खैबर पास, वॾो उनखे अज़ीम पेश कंदा आहिनि त खैबर पास। मूंखे नंढे लाइ कॾहिं सम्झ में ॻाल्हि न आई त आहे त इहो रुॻो रस्तो, इहो रस्तो ईअं ई रस्ता आहिनि जीअं ॿिया रस्ता आहिनि सिंध में बि आहिनि। पोइ खैबर पास हिननि एॾी अहमियत छो आहे खैबर पास जी, जेको किताबनि में बार बार पढ़ाइनि था असांखे। त पोइ अॻिते हली मूंखे ख़बर पई त खैबर पास जी अहमियत इन करे ई पढ़ाइनि था छो जो 3000 सालनि खां हिंदुस्तान ते जेके बि हमलावर आया उहे खैबर पास खां आया। आर्या बि खैबर पास खां आया, सिकंदर बि खैबर पास खां आयो, साईं मुंहिंजा अरगून तुर्खान बि खैबर पास खां आया, गोरी गज़नवी बि तो खैबर पास खां आया। त हर उहो माण्हू जीअं त हिननि खे असां लाइ हीरो पेश करणो आहे त हिननि असांखे खैबर पास जी अहमियत ॿुधाई। जीअं त लोकल माण्हू जेके हितां जा हीरोज़ आहिनि उहे हितां जी निसाब ऐं पाकिस्तान स्टडीज़ में विलियन आहिनि, जेके ॿाहिरियां हमलावर आहिनि उहे असां लाइ हीरो आहिनि। तंहिं करे खैबर पास असां लाइ अहमियत जेका आहे न अहमियत थी वई असां लाइ। या हिंदू कश असां लाइ जेको आहे पहाड़ वॾी अहमियत आहिनि। जॾहिं हिंदू कश जो मतिलबु आहे द किलर ऑफ हिंदूस, हिंदुनि खे मारींदड़, छो इन जबल तां हमला थींदा हमेशह। त इहे असांजी पाकिस्तान स्टडीज़ में वरी हीरो करे सिंबोलाइज़ करे पेश कया वेंदा आहिनि। त मालूमात ते कंट्रोल असांजी इन जाबुर रियासतुनि जो बुनियादी शेवो आहे। त सोशल मीडिया या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो बुनियादी फ़ाइदो जेको असां जहिड़नि रियासतुनि खे पियो आहे, समाजनि खे पियो आहे, उहो इहो आहे त मालूमात जीअं डिसेंट्रलाइज़ थी आहे, गैर मर्कज़ियत बस उन में एलिमेंट आयो आहे। मालूमात ते जीअं त सभिनी जो इख्तियार थियो आहे त असां जहिड़नि समाजनि खे हिकिड़ो वॾो फ़ाइदो इहो पियो आहे त असां हाणे मालूमात प्रोड्यूस करे सघूं था। हीअ लेक्चर हे ॻाल्हियूं जेके आहिनि कहिड़ी अख़बार हणंदी, का बि अख़बार कोन हणंदी, को बि टीवी चैनल इहो कोन ॿुधाईंदो त अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं हिते। पर हीअ जेको लाइव हले थो पियो इहो सॼी दुनिया खे ॿुधाईंदो त हिते छा पियो थो हले ऐं छा। यानी मालूमात ते हाणे मर्कज़ियत न रही, मालूमात हाणे असांजे इख्तियार में बि आहे त असां प्रोड्यूस कयूं मालूमात। इहो वॾो थ्रेट आहे असां जहिड़नि जाबिर समाजनि ऐं रियासतुनि लाइ। तंहिं करे हर दफ़े कॾहिं यूट्यूब ते पाबंदी हणंदा आहिनि, कॾहिं पबजी ते पाबंदी हणंदा आहिनि। पर मसइलो हिननि सां इहो आहे त इहे कंपनियूं हिननि जे हथ में कोन्हनि। पीटीवी आहे कोन, जियो ई आहे कोन जंहिंजे केबल खे चई करे बंदि कराइनि। ही हिकिड़ियूं आलमी कंपनियूं आहिनि, हिननि खे ही बंदि कराए कोन था सघनि। ॿियो मईशत आहे, मईशत बंदि थी वेंदी, ब्लॉकेड कंदा त मार्केट हिननि जो क्लोज़ थी वेंदो। नतीजे में असां जहिड़नि समाजनि खे इहो फ़ाइदो थियो आहे त असांखे मालूमात जो जेको आहे सो हथियार मिली वियो आहे। असां पंहिंजी मालूमात जेका आहे, राब्ताकारी जेका आहे उहा शेयर करे सघूं था, पहुचाए सघूं था, दुनिया ताईं ॿुधाए सघूं था। लगारी बिचाराणी में रोड कोन थो ठहे, उन जा रोज़ानो एहतिजाज आहिनि, उहे सॼी सिंध वारा माण्हू ॿुधनि पिया। न त लगारी बिचाराणी खे केरु सुञाणे आहे, लगारी बिचाराणी में रोड कोन थो ठहे। त इहा जेका मालूम आहे, या फाटा में मंज़ूर पश्तीन जी तहरीक हली, फाटा जो इलाइक़ो केरु सुञाणे ई न, का ख़बर कोन हूंदी, ब्लैक आउट हूंदो, फाटा में थिए छा थो। असां इहो ॾिठो फाटा दहशतगर्द रहंदा आहिनि। असां इहो ई ॿुधायो त फाटा ऐं वाना में रहंदा ई दहशतगर्द आहिनि, ॿियो केरु रहंदो ई कोन्हे हुते। ओचितो असांखे ख़बर पई त फाटा में अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके चवंदा जंग बंदि कयो। इहा असांखे ख़बर पई, यानी उन जेका ॼाण 100 सालनि में पहुचे आहे असां वटि, उहा असांखे होॾां जेको आहे फाटा में हू पश्तीन लाइव पियो थो हले, हेॾां लख माण्हू जेके आहिनि उन ॾिसनि था पिया। हाणे हिन बंदि केरु करे? इंटरनेट बंदि था कनि त इंटरनेट वधि में हिकिड़ो ॾींहुं बंदि थी सघे, 2 कलाक बंदि थी सघे, पर वरी बि रिकॉर्डिंग थी वरी पहुचो वञे। त हिकिड़ी वॾी शइ जेका असां जी थी आहे उहा इहा त मालूमात ते असांजो जेको आहे सो इख्तियार अची वियो आहे। ऐं सिर्फ़ु रियासती हवाले सां न, पर समाजी लेवल ते। मिसाल पहिरियां ईअं थींदो त ॻोठनि में वॾेरा जेके हूंदा माण्हुनि खे तंग कंदा, कूड़ा केस हणी माण्हुनि खे जेल में ॿधाए छॾींदा। हाणे जेके असांजा नंढा नंढा एक्टिविस्ट आहिनि ॻोठनि में, नंढनि शहरनि में, उन्हनि सां अगरि का ज़्यादती थिए थी ओॾी महिल लाइव था खोले छॾनि। हाणे त वॾेरो किॾां वञे? उहा जेका वॾेरे जी केटी हूंदी जंहिंजी ख़बर सॼी दुनिया खे कोन पवंदी हुई त वॾेरो पंहिंजी केटी में करे छा थो, उहा सॼी हाणे दुनिया खे उहो एक्टिविस्ट ॿुधाए वियो आहे मूंसां ही पियो करे। नतीजे में जेको फ्यूडलिज़म जो जेको कंट्रोल
हुयो उहो बि कंट्रोल जेको आहे उहो ॼाण जी मर्कज़ियत जी बुनियाद ते कंट्रोल आहे। ॼाण जेसिताईं उन्हनि वटि हुई तेसिताईं हुननि जो घणो कंट्रोल हो। ॼाण हाणे जॾहिं गैर मर्कज़ी थी आहे त हुननि जो कंट्रोल घटिजो आहे। त असांजो जेको सोशल मीडिया वॾो इख़्तियार आहे उहो हिकिड़ो इहो आहे। ॿी शइ इल्म जी एक्सेस, गैर मर्कज़ियत थियणु। पहिरियां सिंध में चयो वेंदो त बाबा आलमी अदब जेको आहे पढ़ंदड़ 4 खां 5 माण्हू आहिनि। बाबा साईं जीएम सैद आलमी अदब पढ़ियल हुयो, रसूल बख्श पलीजो साहब आलमी अदब पढ़ियल हो, शेख हयाज़ जेको आहे उहो आलमी अदब पढ़ियल हुयो, अलामा आहे काज़ी पढ़ियल हुयो। बाक़ी असां अहिड़ा माण्हू जेके हुआ उहे सिंधी उर्दू ते कमु हलाईंदा हुआ। आरिसर साहब कॾहिं अंग्रेज़ी कोन पढ़ी सघियो, सिंधी उर्दू में खाकी जो हुयो सिंधी उर्दू पढ़ी करे हलाईंदा हुआ कमु। अहमदाणी साहब सिंधी उर्दू करे। छो इनो सबबु? इनो सबबु इहो त उहे वॾा माण्हू ॿाहिरि मुल्क निकिता, उन्हनि लाइब्रेरियुनि ताईं एक्सेस हो, उन्हनि खे उहे पढ़ी आया आलमी अदब। पोइ हिते अची असां अहिड़नि माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआ, असां उन्हनि जा तर्जुमा पढ़ंदा हुआसीं। पर हाणे तव्हां काछे में वेही करे जर्मनी में जी लाइब्रेरी में छा पियो आहे उहो पढ़ी सघो था। इहा जेका इल्म जी एक्सेस आहे, इहा हिकिड़ो वॾो फ़ाइदो आहे असांखे। त असां हाणे कंहिंजी बि हिक हेठी कोन्हे कंहिं वॾे माण्हूअ जी फ़िक्र ते। मिसाल मां पंहिंजो ज़ाती तजुर्बो ॿुधायां त हींअर ताईं मां जेके बि किताब पढ़िया आहिनि उनजो 90% डिजिटल पढ़िया हूंदा। उहे किताब मां न पाकिस्तान में मिलनि हा न उहे घुराए सघां हा, पर आउं पढ़ी हुयुसि। छो पढ़ी हुयुसि? छो जो उहे किताब इंटरनेट ते मौजूदु आहिनि, उहे किताब तव्हां हासिल करे सघो था। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो प्लेटफॉर्म हलाईंदो आहे स्कूल ऑफ ऑपरेस जे नाले सां। उन ते असां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही आहे। तव्हां ख़ासि तौर पर जेके नौजवान आहिनि उहा डॉक्यूमेंट्री ज़रूरु ॾिसनि। तव्हां यूट्यूब ते वेंदव त स्कूल ऑफ ऑपरेस पेज आहे, उनखे लाइक कंदव त सनाउल्लाह जमाली जे छोकिरो आहे, उनजे नाले सां असां डॉक्यूमेंट्री ठाही आहे। सनाउल्लाह जमाली जी उमिरि जेका आहे उहा आहे 15 खां 16 साल ऐं उनखे हिकिड़ी बीमारी आहे। उहा बीमारी उनखे आहे मसल डिट्रॉफी थींदी आहे, जंहिंमें ॿार जेको आहे उहो जीअं जीअं वॾो थींदो आहे त उनजा मसल्स जेके आहिनि उहे ख़तमु थींदा वेंदा आहिनि ऐं उनजी उमिरि वधि में वधि 16 खां 17 साल थींदी आहे। उन खां पोइ ॿारु मरी वेंदो आहे। उहो सनाउल्लाह जमाली आहे, हैदराबाद में रहंदो आहे। उनजी उमिरि हाणे 16 साल आहे। हू कुझु अरसे में ई डॉक्टर उनखे चयो आहे तूं मरी वेंदो। पर 16 सालनि जी उमिरि में जीअं त हाणे उन स्कूल वञी सघियो, माज़ूर हुयो, घर वेठो हूंदो हुयो, लिख पढ़ उते घर में ई भाउ पीउ सेखारियसि। हुनखे हिकिड़ी शइ मिली वई, उहा हुई इंटरनेट। हाणे ॿियो को कमु हुनखे कोन, हू माज़ूर थी करे हुन इंटरनेट ते दुनिया जो जेको बि जदीद अदब आहे उहो पढ़ियो आहे 16 सालनि जी उमिरि में। ऐं हुनखे ख़बर बि आहे त मरण वारो आहियां आऊं, पर हुन उहो अदब सॼो पढ़ियो आहे। उनजी डॉक्यूमेंट्री असां ठाही आहे इंस्पिरेशन लाइ, यूट्यूब ते उहा पई आहे, उहे तव्हां सभु ॾिसजो। त उन छोकिरे जेको आहे उनखां आउं जॾहिं सवाल थो कयां त तव्हांखे भला कीअं थो लॻे, तव्हां मरण वारा आहियो, तव्हांखे ज़िंदगी हाणे कीअं थी लॻे? हू चए थो मूंखे ज़िंदगी जेका आहे ॾाढी हसीन थी लॻे, छो मूंखे मुतालियो ऐं किताब जेके आहिनि मूंखे मिलिया आहिनि। त 16 सालनि जी उमिरि में माज़ूर, स्कूल बि कोन पियो वञी सघियो कॾहिं, पर सिर्फ़ु ॼाण जी एक्सेस जेका आहे उहा हुन वटि मौजूदु हुई इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी सूरत में। नतीजे में उहो इलाही कुझु करे वियो। त असां वटि 2 इहे हथियार आहिनि। हिकिड़ो इहो त मालूमात असां वटि आहे, हाणे मालूमात असां फैलाए सघूं था, मालूमात असां प्रोड्यूस करे सघूं था। ॿियो असांखे इल्म जी एक्सेस आहे त वधि खां वधि असां इल्म ताईं रसाई हासिल करे सघूं था। कंहिं बि सब्जेक्ट सां असां हुजूं, इल्म सां असां रसाई हासिल करे सघूं था। असां हार्वर्ड यूनिवर्सिटी में छा पियो थो थिए, उते कीअं था पढ़ाइनि उहो बि असां पढ़ी सघूं था। हार्वर्ड में दाख़िला वठण जे बग़ैर ऑक्सफर्ड में छा थो थिए उहो पढ़ी सघूं था। उहो आहे असांजे शौक़ु, असांजे डायरेक्शन, असांजे विजन ते। त असां सोशल मीडिया मां या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मां छा था हासिल कयूं, इहे उन जा मस्बत पासा आहिनि। हाणे हिकिड़ा ॿिया पासा आहिनि जिन ते असां जिन खां असांखे बचणु घुरिजे। उहे कहिड़ा आहिनि? उहे बि असांजे समाज ते पिया आहिनि। डॉक्टर मुबारक अली हिकिड़ी सुठी ॻाल्हि कंदो आहे त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी या का बि जदीद शइ जॾहिं पसमानदा मुल्कनि में ईंदी, समाजनि में ईंदी आहे, त हू कॾहिं कॾहिं उन्हनि खे वधीक पसमानदा करे छॾींदी आहे। मिसाल जे तौर ते असां वटि या मोबाइल फ़ोन आहे या टेक्नोलॉजी आहे, त
त पसमानदा समाज जेको हूंदो उहो उन खां उहे कम वठंदो जेके उनजो मिज़ाज ऐं उनजी नेचर में हूंदा। मिसाल असां वटि अहिड़ा मौसीक़ी जहिड़े क़िस्म जी शेयर थींदी आहे सोशल मीडिया ते, लतीफ़ा जहिड़े क़िस्म जा शेयर थींदा आहिनि, त उन मां उहो कम असां वठी सघूं था। त इन्हनि शयुनि खां असांखे बचण लाइ असांखे उन्हनि नुक़साननि ते ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे जेके सोशल मीडिया इम्कानी तौरु असांखे ॾिना आहिनि। हिकिड़ी शइ त जीअं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त अच्छा हिकिड़ो असां वटि ख़्यालु आहे असांजे दानिश्वरनि वटि त सोशल मीडिया या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी लाइ हिकिड़ो एथिक्स ठाहिजे त बाबा ही सोशल मीडिया हलाइजे। हाणे इहो जेको रवैयो आहे, इलाही दानिश्वरनि आर्टिकल लिखिया त बाबा सोशल मीडिया खे हीअं हलाइणु घुरिजे, त मां उन्हनि खे चवंदो आहियां दादा जेके रियासतूं कंट्रोल कोन करे सघियूं सोशल मीडिया खे, तव्हां वरी आर्टिकल सां पिया ॿुधायो माण्हुनि खे त सोशल मीडिया हीअं हलायो। ठीकु आहे, हाणे इहो छा आहे, इहो बुनियादी तौर ते समाज जेको कंज़र्वेटिव समाज आहे उनजो नवाण ॾांहुं ईअं रेस्पॉन्स हूंदो आहे। जॾहिं नई शइ समाज में ईंदी आहे न त माण्हू उनखे कंट्रोल करण जी कोशिशि कंदो आहे, बजाए उनखे सिखी करे उन लाइ अहल थिए ऐं माण्हुनि खे अहल कजे। असां वरी उन ते डिसिप्लिन लागू जेको कयूं था उहो बुनियादी तौर ते असांजी रुजत परस्ती आहे जेका असां कयूं था। नवाण ॾांहुं असांजो रुजत पसंदाणो रवैयो आहे। छो मुल्हो बि चाहे थो त सोशल मीडिया कंट्रोल में रहे, जो उन लाइ थ्रेट आहे। माण्हू अलाए छा छा पिया ॻाल्हाइनि, अमर जलील अलाए कहिड़ा अफ़साना पियो लिखे, उहे सोशल मीडिया लाइ मसइलो आहिनि। त सोशल मीडिया लाइ कीअं असांखे करणु घुरिजे, उन में ॿ टे शयूं आहिनि। ॾिसो सोशल मीडिया जी मां ॻाल्हि कई त टाइम ऐं स्पेस जी खे कंप्रेस कयो आहे। उनजो मतिलबु इहो आहे त हर समाज जेको आहे, जेको समाज असां जियूं था जंहिं समाज में, उहो वक़्तु ऐं ज़मान में विरायल हूंदो आहे। मिसाल राति जो 12 बजे तव्हां ऑफिस वेंदव, राति जो 12 बजे तव्हां ऑफिस कोन वेंदव, राति जो 12 बजे सुम्हण जो टाइम आहे, सही आहे। सुबुह जो ऑफिस वञण जो टाइम आहे, स्कूल वञण जो टाइम आहे, मंझंदि जो या शाम जो ॿाहिरि निकिरण या कुझु करण जो टाइम आहे। यानी समाज जूं जेके सरगर्मियूं आहिनि, समाज जी जेका ज़िंदगी आहे उहा वक़्त में मुनज़िम थियल आहे, वक़्त में विरायल आहे। ऐं ईअं ई साॻे वक़्तु समाज ज़मान में जीअं विरायल आहे, ईअं ई मकान में विरायल आहे। ज़मान जे टाइम में विरायल आहे, तव्हां सुबुह जो ऑफिस वञिणो आहे, राति जो सुम्हणो आहे, ॾींहं जो ई कमु करिणो आहे। ईअं ई ज़मान मकान में विरायल आहे। मिसाल हिते हिन कचहरीअ में जेका ॻाल्हि ॿोल थींदी उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ज़ाती कचहरी में कोन था करे सघो। ज़ाती कचहरीअ में जेके खिल भोग कंदासीं उहा मस्जिद में कोन था करे सघूं। स्कूल में जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा त उहो असां स्कूल में कोन था कनि। यानी ज़मान ऐं मकान में ऑर्गेनाइज़ थियल आहे सोसाइटी। सोशल मीडिया उनखे छा कयो आहे, जो जीअं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त अहिड़ो वर्कर पैदा कयो आहे जेको घर वेठे यूनिवर्सिटी बि उनजी घर में, तालीम बि पंहिंजो सियासत बि उनजी घर में, ऑफिस बि उनजी घर में। सोशल मीडिया ते को बि वक़्त ऐं ज़मान जूं क़ैद बंदियूं कोन्हनि। हिकिड़े वक़्तु तव्हांखे मज़ाक जा चर्चा बि अचनि पिया, हिकिड़े वक़्तु तव्हां संजीदा पोस्ट बि ॾिसो था, हिकिड़े वक़्तु तव्हांखे शाइरी बि अचे पई, हिकिड़े वक़्तु तव्हांखे गाना बि मिलनि पिया। यानी सोशल मीडिया ते वक़्त ऐं ज़मान जी का पाबंदी कोन्हे। नतीजे में जेको सोशल मीडिया हलाईंदड़ माण्हू आहे, जेको नौजवान तबिको आहे, उहो डिसओरिएंटेड थी चुको आहे। उनजी जेका ज़हन आहे उहो इंतिशार ऐं मुंतशिर थी चुको आहे। जेको सोशल मीडिया इस्तेमालु या जेको नओं जेको समाज जो माण्हू आहे, हाणे अक्सर तव्हां जेके सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ छोकिरा आहिनि या छोकिरियूं आहिनि या नौजवान आहिनि, उहे उन्हनि जी जेका सोच आहे, उन्हनि जी जेका ॼाण आहे उहा ऑर्गेनाइज़्ड कोन हूंदी आहे। छाकाणि जो हुननि जे ज़हननि ते मालूमात जी हिकिड़ी बम्बार्डमेंट थिए थी ऐं नतीजे में हुननि जा ज़हन जेके आहिनि उहे मुंतशिर हुजनि था। हिकिड़ी शइ। ॿी शइ इहा त सोशल मीडिया हर कंहिंखे सेलिब्रिटी ठाहे छॾियो आहे अकाउंट ॾेई करे। मुंहिंजा 500 लाइक आहिनि, मुंहिंजा 50,000 फ्रेंड आहिनि, आउं पाण सेलिब्रिटी आहियां, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे कंहिं इदारे खे जॉइन करण जी, कंहिं तंज़ीम खे जॉइन करण जी, कंहिं डिसिप्लिन में अचण जी, कंहिं में मुनज़िम थी करे कमु करण जी। आउं पाण चङो मुड़ुसु आहियां। हाणे इहा जेका इनफरादियत आहे इहा ख़ुदि सोशल मीडिया ॾिनी आहे।
जंहिंजे करे माण्हू सम्झंदा त लाइक ऐं क्लिक करण सां इनकलाब अची वेंदो मुंहिंजो, या मां सोशल मीडिया ते पोस्ट रखंदुसि त समाज में तब्दीली अची वेंदी। हाणे माण्हू पंहिंजी तब्दीली एॾो इन्फरादियत ऐं नरगसियत पैदा कई आहे जो माण्हू पंहिंजो पाण जे अकाउंट खे ई सम्झे पियो त आउं दुनिया जो महवर आहियां। इहा जेका नरगसियत आहे इहा ख़ुदि सोशल मीडिया जे उन अकाउंट ऐं सेलिब्रिटी ऐं अटेंशन इकोनॉमी असां चवंदा आहियूं, सोशल मीडिया साइंस में चवंदा आहियूं अटेंशन इकोनॉमी। छाकाणि त सोशल मीडिया जी इकोनॉमी जेका आहे, मईशत जेका आहे, उहा सॼी बीठी आहे अटेंशन ते। यानी जेतिरो अटेंशन तव्हांखे हूंदो ओतिरी तव्हां डेटा प्रोड्यूस कंदड़ आहियो। जेतिरा तव्हांखे लाइक्स मिलंदा, ओतिरो तव्हां फेसबुक लाइ कम जा आहियो, ओतिरो तव्हां फेसबुक खे पैसा कमाए ॾेई सघो था जेतिरो तव्हांखे अटेंशन आहे। जेकॾहिं अटेंशन वसीम अकरम खे जेतिरो आहे ओतिरो तव्हांखे कोन्हे, इन करे एडवर्टाइज़ तव्हांखे कोन मिलंदी, वसीम अकरम खे मिलंदी, इमरान खान खे मिलंदी। त अटेंशन ते सॼी इकोनॉमी बीठी आहे सोशल मीडिया जी। नतीजे में इंसाननि जेके सोशल मीडिया हलाइनि था अॼु जे दौर में नौजवान, उन्हनि जी ज़हन बि अटेंशन सीकिंग थी वियो आहे त असां वधि खां वधि असांजो अकाउंट ऐं असांजी नरगसियत कीअं अॻिते हले। असां एज़ अ इज्तिमाहियत वारी जेका शऊर आहे, डिसिप्लिन वारो जेको शऊर आहे, उहो ख़तमु थी वियो आहे। तंहिं करे सिंध में तव्हांखे आए ॾींहुं लीडर थींदे पैदा थींदे, एक्टिविस्ट पैदा थींदे नज़र था अचनि। अॼु बा फलाणो एक्टिविस्ट पैदा थियो, अॼु फलाणो सरकी पैदा थियो, अॼु हाणे फलाणो हू थियो, ओचितो ओचितो लीडर पैदा था थियनि। हाणे इहा जेका नरगसियत ऐं अटेंशन इकोनॉमी आहे, इहा हिकिड़ो ॿियो डिस्ट्रक्टिव पासो आहे जंहिंखां असांखे बचण जी ज़रूरत आहे। त इहे पासा आहिनि सोशल मीडिया, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे। आख़िर में सिर्फ़ु आउं इहा ई ॻाल्हि कंदुसि, साईं चयो आहे त वधीक सवालनि में थिए, त असांखे कंहिं बि नई शइ खे मां फ़ाइदो तॾहिं असां वठी सघूं था जॾहिं असां सम्झंदासीं शयुनि खे। इख़लाक़ियात नाफ़िज़ करणु, कानून नाफ़िज़ करणु, बंदिशूं विझणु समाजनि जो हल कोन हूंदो आहे। समाज खे अहल ठाहिबो आहे हर नई शइ खे एडॉप्ट करण लाइ। सोशल मीडिया आई आहे, असांखे पंहिंजे नौजवान नस्ल खे अहल ठाहिणो पवंदो, उनखे ॿुधाइणो पवंदो त हीअ छा आहे ऐं उन मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि। ऐं फ़ाइदा कहिड़ा आहिनि? जीअं मां चयो, मालूमात जी गैर मरकज़ियत ऐं इल्म जी रसाई, राब्ताकारी जी रसाई, इहे सभु इख्तियार आहिनि। बिज़नेस जा नवां तरीक़ा असांखे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ज़रिए मिलंदा। इन्हनि शयुनि खे हासिलु करण जी ज़रूरत आहे ऐं साॻे वक़्तु उन जा पवंदड़ जेके असर आहिनि समाज ते, उनखे गहराई सां सम्झण जी ज़रूरत आहे त जीअं असां उन्हनि सभिनी शयुनि खां बची सघूं।